अस्सलाम वालेकुम, आउं शफ़क़त अली। जीअं त पाण पहिरां बि यूट्यूब जे थ्रू काफ़ी डिस्कस करे चुका आहियूं त CSS ऐं PCS जी प्रिपरेशन कीअं कजे, ख़ासि करे पंहिंजा जेके सिंधी सब्जेक्ट्स आहिनि जंहिंमें जनरल सिंधी थी वियो पेपर या सिंधी लिटरेचर थी वियो। हींअर 2025 जी जेका स्क्रीनिंग टेस्ट आहे उहा कंडक्ट थी चुकी आहे ऐं रिटन टेस्ट वेरी सून असांखे फील थिए पियो, एक्सपेक्टेड आहे त उहो 2 खां 3 महीननि में कंडक्ट कई वेंदी। ऐं उन सिलसिले में जेके एस्पायरेंट्स तयारी कनि पिया, ख़ासि करे जेके बिगिनर्स आहिनि या उहे चऊं असांजा जेके दोस्त जेके आहिनि जिन अॻु में तयारी कई आहे, अॻु में PCS जा पेपर्स ॾिना आहिनि या CSS जा पेपर्स ॾिना आहिनि, उन्हनि में उन्हनि जो स्कोर सुठो न आयो आहे, ख़ासि करे लिटरेचर थी वियो या जनरल सिंधी थी वियो। त उन सिलसिले में इहे जेके ॿई सब्जेक्ट्स आहिनि इहे तव्हांजी एलोकेशन में काफ़ी तव्हांखे हेल्प कंदा आहिनि। ऐं जनरल सिंधी ऐं लिटरेचर जेके ॿ अलॻि सब्जेक्ट आहिनि, जनरल सिंधी जेको आहे उहो तव्हांजो कंपलसरी सब्जेक्ट आहे ऐं जेको लिटरेचर आहे तव्हांजो ऑप्शनल आहे। अॼुकल्ह जेकॾहिं ॾिठो वञे थो 2024 जे पेपर में असां ॾिठोसीं त उन में पेपर त जनरल सिंधी जो हुयो, पर उन में जेके काफ़ी टॉपिक्स हुया उहे सिंधी लिटरेचर जा हुया। त इन सिलसिले में इहो ज़रूरी आहे कि बुक्स तव्हांखे मिली वेंदा, किताब नोट्स तव्हांखे मिली वेंदा, तव्हांखे मार्केट मां मिलंदा, अकेडमीज़ तां मिलंदा, पंहिंजे दोस्तनि खां सीनियर्स खां मिली वेंदा। पर ॻाल्हि इहा आहे त जेके बुक्स आहिनि, बुक्स में टेक्निक्स न आहिनि, उहे ट्रिक्स न आहिनि त तव्हां स्कोर कीअं खणो ज़्यादा। असांजो अलहमदिल्ला हमेशह स्कोर सुठो रहियो आहे, जनरल सिंधी थी वियो या सिंधी लिटरेचर थी वियो, त असां उन में हमेशह कॾहिं अलहमदिल्ला फेल न आहियूं थिया इन सब्जेक्ट्स में। ऐं जॾहिं बि इहे हिट थिया आहिनि सब्जेक्ट पोइ बि असांजो 50+ रहियो आहे स्कोर असांजो। त मां ईअं चवंदो आहियां जेकॾहिं तव्हांजो लिटरेचर आहे या सिंधी जनरल सिंधी आहे, इन में तव्हांजी एतिरी प्रिपरेशन हुजे जेकॾहिं उहो हिट थिए थो त पोइ बि तव्हांजो 50+ अचणु खपे। जेकॾहिं इहे सब्जेक्ट हिट नथा थियनि पोइ सभ जो साॻियो स्कोर थो अचे, 87, 88 ईंदो, 70 ईंदो, त उन में 2-3 स्कोरनि जो फ़र्क़ु हूंदो। जेकॾहिं तव्हां सुठो लिखी ईंदो पोइ बि तव्हांजो एतिरो ईंदो, जेकॾहिं हिट नथो थिए तव्हां सुठो न बि लिखी अचो था पोइ बि तव्हांजो इहो फेल कोन थींदो आहे। पर ॻाल्हि इहा आहे त हींअर ॾिठो वियो आहे 2023 जूं काफ़ी DMCs असां ॾिठियूं जिन में जनरल सिंधी में काफ़ी दोस्त फेल हुया, हालांकि उन्हनि जो SA कंपो, इस्लामिक स्टडीज़ ऐं पाकिस्तान करंट अफेयर इहे सभु पास आहे, पर उहे जनरल सिंधी में फेल हुया। त इन सिलसिले में असां CSP इंस्टीट्यूट ते क्लासिस शुरू करे रहिया आहियूं, जेके 2-3 ॾींहंनि में इंशाल्लाह असां शुरू कंदासीं, जंहिंमें असां पढ़ाईंदासीं लिटरेचर, सिंधी लिटरेचर फॉर CSS 27 एंड CC 25 ऐं उन खां बाद में जनरल सिंधी फॉर 25। इहे असां ॿई पढ़ाइण वञूं पिया पंहिंजे CSP इंस्टीट्यूट हैदराबाद ते। ऐं इन जे लाइ असां अॻु में बि असां यूट्यूब ते काफ़ी लेक्चर्स रखियासीं जनरल सिंधी जा, असांखे काफ़ी मोट मिली। ऐं असां इंशाल्लाह कोशिशि कंदासीं त जेके असांजा स्टूडेंट हूंदा जेके असांखे जॉइन कंदा, असां उन्हनि खे अहिड़ियूं टेक्निक्स ॿुधायूं, अहिड़ियूं टिप्स ऐं ट्रिक्स ॾियूं त जीअं उहे इन सब्जेक्ट्स में जॾहिं हिट थिए थो पोइ बि 50+ स्कोर खणी वञनि। हीअ सब्जेक्ट्स तव्हांजा जेके आहिनि इहे तव्हांजा स्कोरिंग सब्जेक्ट्स आहिनि। लिटरेचर तव्हांजो मां त चवंदुमि तव्हां CSS में बि खणो, CSS में बि तव्हांखे हीउ सुठो स्कोर ॾियारींदो। ऐं जनरल सिंधी तव्हांजो त कंपलसरी आहे, ऑप्ट कयो या न कयो तव्हांजो कंपलसरी आहे, तव्हांखे लाज़मी ऑप्ट करिणो पवंदो। त पोइ छो न भला तव्हां लिटरेचर रखो ऐं लिटरेचर जी बि तयारी कयो। त इन सिलसिले में असां प्रॉपर गाइड कंदासीं इंशाल्लाह, ऐं असां तव्हांखे सम्झाईंदासीं त लिटरेचर में कीअं तयारी कजे ऐं लिटरेचर में जेको क्वेश्चन्स आहिनि उहे अटैम्प्ट कीअं कजनि, उन में स्कोर ज़्यादा कीअं खणिजे, उन में असां पोयां 5 सालनि जी जेका आहे उहा प्रैक्टिस कराईंदासीं, उहे तव्हांजा पेपर हल कराईंदासीं। उन खां बाद में जनरल सिंधी में मज़मून खां वेंदे शाइरी ताईं या उन खां बाद में जेके पहाका, चवणियूं, इस्तलाह वग़ैरह जेके इहे अचनि था सभु असां इंशाल्लाह सुठे तरीक़े सां पढ़ाईंदासीं ऐं सुठे तरीक़े सां डिस्कस कंदासीं। असां मज़मून जेको आहे उहो काफ़ी परेशान कंदो आहे। तव्हां बुक्स में तव्हां ॾिसंदो, किताबुनि में सिंधी में ॾिसंदो तव्हां त उन में तव्हांखे मज़मून त मिलंदो, पर मज़मून उहो तव्हांजो हूंदो आहे कुझु चंद लाइन्स ते। ऐं जेके चंद लाइन्स ते तव्हां मज़मून लिखंदव, लाज़मी 20 मार्कुनि जो विषय आहे, 20 मार्कुनि जो मज़मून आहे, उहो स्कोर तव्हां कोन ॾियारींदो। त इन शाइरी वारे क्वेश्चन खे अटैम्प्ट कीअं करिणो आहे, उन में असांखे लेंथ कीअं पेपर जी वधाइणी आहे, त इन हिसाब सां पंहिंजे शागिर्दनि खे सुठे तरीक़े सां गाइड कंदासीं ऐं उन्हनि खे सुठे तरीक़े सां सम्झाईंदासीं त इहे सब्जेक्ट्स तयारु कीअं कजनि ऐं इन्हनि में हाई स्कोर कीअं खणिजे। उन खां बाद में ॾिठो वियो आहे त कंपेरेटिवली CSS आहे त उन में क्वालिटी तव्हांखे हेल्प आउट करे थी।
क्वालिफाई करण में ऐं जेका PMS आहे तव्हांजी त उन में क्वालिटी विथ क्वांटिटी इहे ॿई शयूं तव्हांखे साइमल्टेनियसली अडॉप्ट करणियूं पवंदियूं ऐं ॿिन्ही शयुनि ते तव्हांखे कमु करणो पवंदो। ठीकु आहे, इन सिलसिले में असां हिन हफ़्ते ई क्लासिस शुरू करे रहिया आहियूं CSP इंस्टीट्यूट हैदराबाद ते, ऐं इन सिलसिले में असां चाहींदासीं त जेके दोस्त चाहिनि था त उहे सुठो स्कोर खणनि ऐं टेक्निक्स अप्लाई कनि त जीअं उन्हनि जो सिंधी लिटरेचर CSS फॉर 27 में सुठो स्कोर अचे ऐं PCS 25 में जनरल सिंधी लिटरेचर में सुठो स्कोर अचे त उहे असांखे जॉइन करे सघनि था। थैंक यू सो मच।